अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हलो तकड़ा मुंहिंजी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में मूसा जेको आहे भावल खे पूरो करे ऐं बख़्त खे पूरो करे दरिया खान सां गॾिजी सिंधु खे छॾाइण में कामयाबु थी वेंदा, या वरी नवाब खान हिते चाल खेॾे करे बख़्त खे अॻे ॿुधाए छॾींदो ऐं बख़्त वरी जेको आहे भाॻो वापसी में फायरिंग करे इन्हनि खे ज़ख़्मी कंदो, या वरी पंहिंजे चाचे खे मारे मूसा जे मथां इल्ज़ाम हणंदो ऐं मिल्कियत ते कब्ज़ो कंदो। छा अचण वारी किस्त में नवाब खान कहिड़ी चाल खेॾंदो ऐं कहिड़ी चाल हुन सोची आहे, ऐं सिजावल ख़ान शेर अली जे लाइ कहिड़ो फाहो ठाहियो आहे, या सिजावल ख़ान खे हाणे अचण वारी किस्तनि में भावल पूरो कंदो, या बख़्त जी शादी सिंधु सां थी वेंदी। जी हाँ दोस्तों, वॾियूं अपडेटां तव्हां सां शेयर कंदासीं इन नंढड़े वीडियो में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों तव्हांखे इन खे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। जी तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो त तव्हांखां अॼु वॾियूं अपडेटां मिस थी वेंदियूं। हिन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट हलूं था दोस्तों पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त भावल उठ छॾे ई कान थो सिंधु खे, ज़िद ते अड़ियो बीठो आहे त बख़्त सां मां तुंहिंजी शादी करायां, लेकिन सिंधु शादी नथी करणु चाहे। बख़्त अॻे ख़ुशि थियो तो आहे लाऊं लाइण जे लाइ त मां बि को शादी कयां त ऐं को घर वारी वारो थियां, लेकिन हुनजो इहो ख़्वाबु चिकना चूर तॾहिं थी वेंदो जॾहिं हाणे मूसा खे हिननि मोटाए छॾियो ऐं मूसा जी इज़त न कई, ऐं मूसा खे इहा ई दिलि में कावड़ आहे त मां भावल जो साथ ॾिनो, लेकिन भावल मूंखे बदिले में हाणे मोटाए छॾियईं ऐं सिंधु खे वापसि न कयईं, ऐं इहो ई मूसा खे जेको आहे गुस्सो, ऐं इहो ई भावल खे मराईंदो गुस्सो। छाजे करे दरिया खान सां मीटिंग करे छॾी आहे मूसा, ऐं दरिया खान पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियूं मूसा वारियूं, जेको हमिलो वग़ैरह थियो नवाब खान करायो। हाणे दरिया खान खे पंहिंजी माई सिंधु जी लॻल आहे त मुंहिंजी मंग मोटे, इज़त मोटे, ऐं मूंसां इहा ॻाल्हि कई त बाबा नेक्स्ट एपिसोड में जेका अचण वारी में इहा थींदी त मां ॻोल्हियां त चाचे भावल सिंधु खे रखियो किथे आहे। ऐं दरिया खान इहा ॻाल्हि कई त बाबा तूं उतां जो आहे, तोखे घणी ख़बर आहे त कहिड़े कहिड़े जॻह ते हू रखी सघे थो, ऐं इहा ॻाल्हि कंदो मूंसां त बख़्त शैतान गॾु आहे, थी सघे थो त नवाब खान जे कंहिं जॻह में रखियो हुजनि। छाजे करे बख़्त नवाब खान सां मिलियल आहे, इहा भावल खे ख़बर न आहे, ऐं इन हिसाब सां जेको आहे मूंसां जांच लहंदो, ऐं थी सघे थो त इहा जांच नवाब खान बख़्त ऐं नवाब खान पाण मूसा ताईं पुॼाइनि। जीअं मूसा अचे या दरिया खान ताईं पुॼाईंदा, जीअं दरिया खान अचे त उन खे लिटायूं, ऐं ॻोल्हण जे ज़रिए बि इहा ख़बर पाण पुॼाए सघनि था त बाबा सिंधु हिन जाइ ते आहे, ऐं उते हू ॼाल विछाए सघनि था हिकिड़ो जार, जीअं इन्हनि खे फसायूं, ऐं मूसा अॻे ई सम्झी वेंदो। लेकिन इहो नवाब खान तयारी में आहे दरिया खान खे लिटायां भावल खान जे हथां, ऐं भावल खे ख़बर ॾेई छॾींदा त दरिया खान अचे थो, ऐं दरिया खान खे चवंदा त फलाणी जाइ ते वञ त हीअं थी मूसा खे, मतिलबु अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी कहाणी ठाहे रहिया आहिनि। ईअं अचण वारनि किस्तनि में थी सघे थो, ऐं इन हिसाब सां जॾहिं इहो मूसा 2-3 किस्तां लॻंदियूं दोस्तों सिंधु खे छॾाइण में, मत अॻी किस्त तव्हां सम्झो मूसा जॾहिं इहा पकी जांच लही वेंदो त पोइ सिंधु खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो, ऐं सिंधु खे जॾहिं हुन छॾाए वरितो त पोइ बख़्त जा चिकना चूर थी वेंदा सपना जेका उन ॾिठा आहिनि। ऐं अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वाटा मिलंदा। ॿी तरफ़ हलूं था जिते शेर अली ऐं जेको आहे नवाब खान जे चवण ते सिजावल सां करण वारो आहे टाकरो जहिड़े जो, ऐं सिजावल खे ख़बर पइजी चुकी आहे। उहो वरी पुलिस यानी कानून जे ज़रिए शेर अली जी ॻिची में फंदो विझणु चाहे थो। इहो ॿिन्ही जी पंहिंजी कोशिशि हली रही आहे, लेकिन इहे पुलिस जे हिसाब सां त सिजावल ॾाढो आहे, शेर अली त नवाब खान जे माण्हुनि जे ज़ोर ते, नवाब खान जे ज़ोर ते ॾाढो आहे। इन्हनि जो बि टकराउ तमामु जल्द पाण में थींदो, ऐं इहे बि ताक़त हिक ॿिए ते आज़माईंदा। ऐं ॿी तरफ़ जेको आहे दोस्तों भावल फ़िलहालु हेॾे होॾे कोन थींदो, ऐं मरदो बि कोन। भावल जेको आहे इहो उठ आख़िर ताईं हूंदो, छाजे करे त डायरेक्टर जे हिसाब सां गॾु भावल ई आहे, इन जो किरदारु जल्दी अहिड़ो ख़तमु न आहे थियण वारो। ऐं ॿी तरफ़ त मूसा हाणे दरिया खान सां गॾिजी चुको आहे, लेकिन नवाब खान जा बि पेर तमामु जल्द मूसा कढंदो, ऐं नवाब खान खे पोइ ख़बर पवंदी जॾहिं टिकण वारो उनखे धकु लॻंदो। छाजे करे नवाब खान खे मूसा चई चुको आहे त बाबा जेको बख़्त आहे उहो मूंखे ख़बर आहे तोसां ॿधल आहे, गद्दार आहे, मां ई शइ खे ॼाणियां थो। ऐं नवाब खान मञी चुको आहे हुन मूसा जे अॻियां त वाक़ई वॾो शातिर माण्हू तूं सम्झी वियो आहे त बख़्त मूंसां मिलियल आहे, वाक़ई मिलियल आहे। पोइ मूसा खे त इन शइ जी चाल जी ख़बर आहे त बख़्त यानी जेका गेम खेॾंदो त नवाब खान जे चवण ते खेॾंदो, ऐं मूसा नवाब खान सां गॾु रहे उथे वेहे थो त उहा चाल उहो सम्झी वेंदो त बख़्त जेकी चाल खेॾंदो त नवाब खान जे चवण ते, ऐं नवाब खान जेका मूसा खे ॻाल्हि कंदो उहा बख़्त खे वरी ॿी ॻाल्हि कंदो।
ऐं मूंसां तॾहिं इहा गेम इन्हनि जी सम्झ ईंदो ऐं इन सां पोइ थी वेंदो वहेल। ऐं इहा ई शइ नवाब खान खे मराईंदी। नवाब खान खे इहा ख़बर बि आहे त मूंसां मुंहिंजो सॼाइणु न आहे, पोइ बि हू कमु वठण जे लाइ मूंसां सां हथ मिलायूं वरिते थो। जीअं मां मूंसां खां हथु पटींदुमि, थी सघे थो दुश्मननि सां मिली सुभाणे मूंखे लिटाइण में देरि ई न कंदो। इन जे करे भली मुंहिंजो दुश्मन आहे, मूंसां गॾु आहे, त लेकिन कुझु ख़तरो घटि आहे। इन जे करे हू मूंसां जे मथां नवाब खान हथ रखी वेठो आहे। लेकिन मूंसां त इहो ई चाहे थो त मूंसां गॾु हुजे, पुलिस सां बचो रहंदुसि जहिड़े खां बि, लेकिन इन जे लाइ खॾु बि खटरींदो रहंदुसि इन सां गॾु रही करे। इहा ई इन्हनि जी पंहिंजी जेको आहे विच में चाल हली रही आहे ॿिन्ही धुरनि जी। ऐं शेर अली बि सोचे रहियो आहे, लॻो पियो आहे, भावल बि बख़्त पंहिंजी जाइ ते, लेकिन दरिया खान खे सिंधू मिलंदी 2-3 किस्तनि जे अंदरि जॾहिं छॾाए वेंदा, पोइ दरिया खान जी शादी थी वेंदी, आराम सां थी वेंदी ऐं बख़्त जा ख़्वाब सपना चिकना चूर थी वेंदा। अचण वारे एपिसोड में इहे तव्हां ॾिसंदो। नेक्स्ट एपिसोड में मूंसां जेको आहे भावल खे पूरो करे ऐं बख़्त खे पूरो करे दरिया खान सां गॾिजी सिंधू खे छॾाइण में कामयाबु थी वेंदा। या वरी नवाब खान हिते चाल खेॾे करे बख़्त खे अॻे ॿुधाए छॾींदो ऐं बख़्त वरी जेको आहे भाॻो वापसी में फायरिंग करे इन्हनि खे ज़ख़्मी कंदो। या वरी पंहिंजे चाचे खे मारे मूंसां जे मथां इल्ज़ाम हणंदो ऐं मिल्कियत ते कब्ज़ो कंदो। छा अचण वारी किस्त में नवाब खान कहिड़ी चाल खेॾंदो ऐं कहिड़ी चाल हुन सोची आहे, ऐं सिजावल खान शेर अली जे लाइ कहिड़ो फाहो ठाहियो आहे, या सिजावल खान खे हाणे अचण वारी किस्तनि में भावल पूरो कंदो, या बख़्त जी शादी सिंधू सां थी वेंदी। जी हाँ दोस्तों, वॾियूं अपडेटां तव्हां सां शेयर कंदासीं इन नंढड़े वीडियो में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों तव्हांखे इन खे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। जी तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो त तव्हांखां अॼु वॾियूं अपडेटां मिस थी वेंदियूं। हिन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट हलूं था दोस्तों पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त भावल उठ छॾे ई कान थो सिंधू खे, ज़िद ते अड़ियो बीठो आहे त बख़्त सां मां तुंहिंजी शादी करायां, लेकिन सिंधू शादी नथी करणु चाहे। बख़्त अॻे ख़ुशि थियो वरितो आहे लाऊं लाइण जे लाइ त मां बि को शादी कयां त ऐं को घरवारी वारो थियां, लेकिन हुनजो इहो ख़्वाबु चिकना चूर तॾहिं थी वेंदो जॾहिं हाणे मूंसां खे हिननि मोटाए छॾियो ऐं मूंसां जी इज़त न कई ऐं मूंसां खे इहा ई दिलि में कावड़ आहे त मां भावल जो साथ ॾिनो, लेकिन भावल मूंखे बदिले में हाणे मोटाए छॾियईं ऐं सिंधू खे वापसि न कयईं। ऐं इहो ई मूंसां खे जेको आहे गुस्सो ऐं इहो ई भावल खे मराईंदो गुस्सो। छाजे करे दरिया खान सां मीटिंग करे छॾी आहे मूंसां, ऐं दरिया खान पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियूं मूंसां वारियूं, जेको हमिलो वग़ैरह थियो नवाब खान करायो। हाणे दरिया खान खे पंहिंजी माई सिंधू जी लॻल आहे त मुंहिंजी मंग मोटे, इज़त मोटे। ऐं मूंसां इहा ॻाल्हि कई त बाबा नेक्स्ट एपिसोड में जेका अचण वारी में इहा थींदी त मां ॻोल्हियां त चाचे भावल सिंधू खे रखियो किथे आहे। ऐं दरिया खान इहा ॻाल्हि कई त बाबा तूं उतां जो आहे, तोखे घणी ख़बर आहे त कहिड़े कहिड़े जॻह ते हू रखी सघे थो। ऐं इहा ॻाल्हि कंदो मूंसां त बख़्त शैतान गॾु आहे, थी सघे थो त नवाब खान जे कंहिं जॻह में रखियो हुजनि। छाजे करे बख़्त नवाब खान सां मिलियल आहे, इहा भावल खे ख़बर न आहे। ऐं इन हिसाब सां जेको आहे मूंसां जांच लहंदो ऐं थी सघे थो त इहा जांच नवाब खान बख़्त ऐं नवाब खान पाण मूंसां ताईं पुॼाइनि। जीअं मूंसां अचे या दरिया खान ताईं पुॼाईंदा, जीअं दरिया खान अचे त उन खे लिटायूं ऐं ॻोल्हण जे ज़रिए बि इहा ख़बर पाण पुॼाए सघनि था त बाबा सिंधू हिन जाइ ते आहे, ऐं उते हू जाल विछाए सघनि था हिकिड़ो जार, जीअं इन्हनि खे फसायूं। ऐं मूंसां अॻे ई सम्झी वेंदो, लेकिन इहो नवाब खान तयारी में आहे दरिया खान खे लिटायां भावल खान जे हथां। ऐं भावल खे ख़बर ॾेई छॾींदा त दरिया खान अचे थो, ऐं दरिया खान खे चवंदा त फलाणी जाइ ते वञ त हीअं थी मूंसां खे, मतिलबु अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी कहाणी ठाहे रहिया आहिनि। ईअं अचण वारनि किस्तनि में थी सघे थो। ऐं इन हिसाब सां जॾहिं इहो मूंसां 2-3 किस्तां लॻंदियूं दोस्तों सिंधू खे छॾाइण में, मतां अॻी किस्त तव्हां सम्झो मूंसां जॾहिं इहा पकी जांच लही वेंदो त पोइ सिंधू खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो। ऐं सिंधू खे जॾहिं हुन छॾाए वरितो त पोइ बख़्त जा चिकना चूर थी वेंदा सपना जेका उन ॾिठा आहिनि। ऐं अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वाटा मिलंदा। ॿी तरफ़ हलूं था जिते शेर अली ऐं जेको आहे नवाब खान जे चवण ते सिजावल सां करण वारो आहे टाकरो जहिड़े जो, ऐं सिजावल खे ख़बर पइजी चुकी आहे। उहो वरी पुलिस यानी कानून जे ज़रिए शेर अली जी ॻिची में फंदो विझणु चाहे थो। इहो ॿिन्ही जी पंहिंजी कोशिशि हली रही आहे, लेकिन इहे पुलिस जे हिसाब सां त सिजावल ॾाढो आहे, शेर अली नवाब खान जे माण्हुनि जे ज़ोर ते, नवाब खान जे ज़ोर ते ॾाढो आहे।
इन्हनि जो बि टकराउ तमामु जल्द पाण में थींदो ऐं इहे बि ताक़त हिक ॿिए ते आज़माईंदा। ऐं ॿी तरफ़ जेको आहे दोस्तो भावल फ़िलहालु हेॾे होॾे कोन थींदो ऐं मरदो बि कोन। भावल जेको आहे इहो उठ आख़िर ताईं हूंदो, छाजे करे त डायरेक्टर जे हिसाब सां गॾु भावल ई आहे, इन जो किरदारु जल्दी अहिड़ो ख़तमु नाहे थियण वारो। ऐं ॿी तरफ़ त मूसा हाणे दरिया ख़ान सां गॾिजी चुको आहे, लेकिन नवाब खान जा बि पेर तमामु जल्द मूसा कढंदो ऐं नवाब खान खे पोइ ख़बर पवंदी जॾहिं टिकण वारो उनखे धकु लॻंदो। छाजे करे नवाब खान खे मूसा चई चुको आहे त बाबा जेको बख़्त आहे उहो मूंखे ख़बर आहे तोसां ॿधल आहे, गद्दार आहे, मां ई शइ खे ॼाणा थो। ऐं नवाब खान मञी चुको आहे हुन मूसा जे अॻियां त वाक़ई वॾो शातिर माण्हू तूं सम्झी वियो आहे त वक़्तु मूंसां मिलियल आहे, वाक़ई मिलियल आहे। पोइ मूसा खे त इन शइ जी चाल जी ख़बर आहे त वक़्तु यानी जेका गेम खेॾंदो त नवाब खान जे चवण ते खेॾंदो ऐं मूसा नवाब खान सां गॾु रहे उथे वेहे थो त उहा चाल उहो सम्झी वेंदो त वक़्तु जेकी चाल खेॾंदो त नवाब खान जे चवण ते, ऐं नवाब खान जेका मूसा खे ॻाल्हि कंदो उहा वक़्तु खे वरी ॿी ॻाल्हि कंदो ऐं मूसा तॾहिं इहा गेम इन्हनि जी सम्झी ईंदो ऐं इन सां पोइ थी वेंदो वैल। ऐं इहा ई शइ नवाब खान खे मराईंदी। नवाब खान खे इहा ख़बर बि आहे त मूसा मुंहिंजो सॼण न आहे, पोइ बि हू कमु वठण जे लाइ मूसा सां हथ मिलायूं वते थो। जीअं मां मूसा खां हथु पटींदुमि, थी सघे थो दुश्मन सां मिली सुभाणे मूंखे लिटाइण में देरि ई न कंदो। इन जे करे भली मुंहिंजो दुश्मन आहे मूंसां गॾु आहे त लेकिन कुझु ख़तरो घटि आहे। इन जे करे हू मूसा जे मथां नवाब खान हथ रखी वेठो आहे। लेकिन मूसा त इहो ई चाहे थो त मूंसां गॾु हुजे, पुलिस खां बचियो रहंदुसि, जहिड़े खां बि, लेकिन इन जे लाइ खॾ बि खटरींदो रहंदुसि इन सां गॾु रही करे। इहा ई इन्हनि जी पंहिंजी जेको आहे विच में चाल हली रही आहे ॿिन्ही धुरनि जी। ऐं शेर अली बि सोचे रहियो आहे, लॻो पियो आहे, भावल बि वक़्तु पंहिंजी जाइ ते, लेकिन दरिया ख़ान खे सिंधू मिलंदी। ॿ टे किस्तनि जे अंदरि जॾहिं छॾाए वेंदा पोइ दरिया ख़ान जी शादी थी वेंदी, आराम सां थी वेंदी ऐं वक़्तु जा ख़्वाब सपना जेको आहे भावल खे पूरो करे ऐं वक़्तु खे पूरो करे दरिया ख़ान सां गॾिजी सिंधू खे छॾाइण में कामयाबु थी वेंदा। या वरी नवाब खान हिते चाल खेॾे करे वक़्तु खे अॻे ॿुधाए छॾींदो ऐं वक़्तु वरी जेको आहे न भाॻो वापसी में फायरिंग करे इन्हनि खे ज़ख़्मी कंदो। या वरी पंहिंजे चाचे खे मारे मूसा जे मथां इल्ज़ाम हणंदो ऐं मिल्कियत ते कब्ज़ो कंदो। छा अचण वारी किस्त में नवाब खान कहिड़ी चाल खेॾंदो ऐं कहिड़ी चाल हुन सोची आहे ऐं सिजावल ख़ान शेर अली जे लाइ कहिड़ो फाहो ठाहियो आहे, या सिजावल ख़ान खे हाणे अचण वारी किस्तनि में भावल पूरो कंदो, या वक़्तु जी शादी सिंधू सां थी वेंदी। जी हाँ दोस्तो, वॾियूं वॾियूं अपडेटां तव्हां सां शेयर कंदासीं इन नंढड़े वीडियो में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो तव्हांखे इन खे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। जी तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो त तव्हांखां अॼु वॾियूं अपडेटां मिस थी वेंदियूं। हिन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट हलूं था दोस्तो पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त भावल उठ छॾे ई कान थो सिंधू खे, ज़िद ते अड़ियो बीठो आहे त वक़्त सां मां तुंहिंजी शादी करायां, लेकिन सिंधू शादी नथी करणु चाहे। वक़्तु अॻे ख़ुशि थियो आहे तो आहे लाऊं लाइण जे लाइ त मां बि को शादी कयां त ऐं को घरवारी वारो थियां, लेकिन हुनजो इहो ख़्वाबु चिकना चूर तॾहिं थी वेंदो जॾहिं हाणे मूसा खे हिननि मोटाए छॾियो ऐं मूसा जी इज़त न कई ऐं मूसा खे इहा ई दिलि में कावड़ आहे त मां भावल जो साथ ॾिनो, लेकिन भावल मूंखे बदिले में हाणे मोटाए छॾियईं ऐं सिंधू खे वापसि न कयईं। ऐं इहो ई मूसा खे जेको आहे गुस्सो ऐं इहो ई भावल खे मराईंदो गुस्सो। छाजे करे दरिया ख़ान सां मीटिंग करे छॾी आहे मूसा ऐं दरिया ख़ान पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियूं। मूसा वारियूं जेको हमिलो वग़ैरह थियो नवाब ख़ान करायो, हाणे दरिया ख़ान खे पंहिंजी माई सिंधू जी लॻल आहे त मुंहिंजी मंग मोटे, इज़त मोटे। ऐं मूंसां इहा ॻाल्हि कई त बाबा नेक्स्ट एपिसोड में जेका अचण वारी में इहा थींदी त मां ॻोल्हियां त चाचे भावल सिंधू खे रखियो किथे आहे। ऐं दरिया ख़ान इहा ॻाल्हि कई त बाबा तूं उतां जो आहे, तोखे घणी ख़बर आहे त कहिड़े कहिड़े जॻह ते हू रखी सघे थो। ऐं इहा ॻाल्हि कंदो मूंसां त वक़्तु शैतान गॾु आहे, थी सघे थो त नवाब ख़ान जे कंहिं जॻह में रखियो हुजनि। छाजे करे वक़्तु नवाब ख़ान सां मिलियल आहे, इहा भावल खे ख़बर न आहे। ऐं इन हिसाब सां जेको आहे मूंसां जांच लहंदो ऐं थी सघे थो त इहा जांच नवाब ख़ान वक़्तु ऐं नवाब ख़ान पाण मूसा ताईं पुॼाइनि। जीअं मूसा अचे या दरिया ख़ान ताईं पुॼाईंदा, जीअं दरिया ख़ान अचे त उन खे लिटायूं ऐं ॻोल्हण जे ज़रिए बि इहा ख़बर पाण पुॼाए सघनि था त बाबा सिंधू हिन जाइ ते आहे ऐं उते हू जाल विछाए सघनि था हिकिड़ो जार, जीअं इन्हनि खे फसायूं। ऐं मूसा अॻे ई सम्झी वेंदो
लेकिन इहो नवाब खान तयारी में आहे दरिया खान खे लेटरायां भावल खान जे हथां ऐं भावल खे ख़बर ॾेई छॾींदा त दरिया खान अचे थो ऐं दरिया खान खे चवंदा त फलाणी जात ते वञ त हीअं थी मूंसा खे मतिलबु अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी कहाणी ठाहे रहिया आहिनि। ईअं अचण वारनि किस्तनि में थी सघे थो ऐं इन हिसाब सां जॾहिं इहो मूंसा 2-3 किस्तां लॻंदियूं दोस्तो सिंधु खे छॾाइण में। मत अॻी किस्त तव्हां सम्झो मूंसा जॾहिं इहा पकी जांच लही वेंदो त पोइ सिंधु खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो ऐं सिंधु खे जॾहिं हुन छॾाए वरितो त पोइ वक़्त जा चिकना चूर थी वेंदा सपना जेका उन ॾिठा आहिनि। ऐं अचण वारनि एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वाटा मिलंदा। ॿी तरफ़ हलूं था जिते शेर अली ऐं जेको आहे नवाब खान जे चवण ते सिजावल सां करण वारो आहे टाकरो जहिड़े जो ऐं सिजावल खे ख़बर पइजी चुकी आहे। उहो वरी पुलिस यानी कानून जे ज़रिए शेर अली जी ॻिची में फंदो विझणु चाहे थो। इहो ॿिन्ही जी पंहिंजी कोशिशि हली रही आहे लेकिन इहे पुलिस जे हिसाब सां त सिजावल ॾाढो आहे शेर अली द नवाब खान जे माण्हुनि जे ज़ोर ते नवाब खान जे ज़ोर ते ॾाढो आहे। इन्हनि जो बि टकराउ तमामु जल्द पाण में थींदो ऐं इहे बि ताक़त हिक ॿिए खे आज़माईंदा। ऐं ॿी तरफ़ जेको आहे दोस्तो भावल फ़िलहालु हेॾे होॾे कोन थींदो ऐं मरदो बि कोन। भावल जेको आहे इहो उठ आख़िर ताईं हूंदो छाजे करे त डायरेक्टर जे हिसाब सां गॾु भावल ई आहे। इन जो किरदारु जल्दी अहिड़ो ख़तमु नाहे थियण वारो। ऐं ॿी तरफ़ त मूंसा हाणे दरिया खान सां गॾिजी चुको आहे लेकिन नवाब खान जा बि पेर तमामु जल्द मूंसा कढंदो ऐं नवाब खान खे पोइ ख़बर पवंदी जॾहिं टिकण वारो उनखे धकु लॻंदो। छाजे करे नवाब खान खे मूंसा चई चुको आहे त जेको बख़्त आहे उहो मूंखे ख़बर आहे तोसां ॿधल आहे गद्दार आहे मां ई शइ खे ॼाणा थो। ऐं नवाब खान मञी चुको आहे हुन मूंसा जे अॻियां त वाक़ई वॾो शातिर माण्हू तूं सम्झी वियो आहे त वक़्तु मूंसां मिलियल आहे वाक़ई मिलियल आहे। पोइ मूंसा खे त इन शइ जी चाल जी ख़बर आहे त वक़्तु यानी जेका गेम खेॾंदो त नवाब खान जे चवण ते खेॾंदो ऐं मूंसा नवाब खान सां गॾु रहे उथे वेहे थो त उहा चाल उहो सम्झी वेंदो त वक़्तु जेकी चाल खेॾंदो त नवाब खान जे चवण ते ऐं नवाब खान जेका मूंसा खे ॻाल्हि कंदो उहा वक़्त खे वरी ॿी ॻाल्हि कंदो ऐं मूंसा तॾहिं इहा गेम इन्हनि जी सम्झी ईंदो ऐं इन सां पोइ थी वेंदो वहेल। ऐं इहा ई शइ नवाब खान खे मराईंदी। नवाब खान खे इहा ख़बर बि आहे त मूंसा मुंहिंजो सॼाइणु न आहे। पोइ बि हू कमु वठण जे लाइ मूंसा सां हथु मिलायूं वते थो जीअं मां मूंसा खां हथु पटींदुमि थी सघे थो दुश्मन सां मिली सुभाणे मूंखे लिटाइण में देरि ई न कंदो। इन जे करे भली मुंहिंजो दुश्मन आहे मूंसां गॾु आहे त लेकिन कुझु ख़तरो घटि आहे। इन जे करे हू मूंसा जे मथां नवाब खान हथु रखी वेठो आहे लेकिन मूंसा त इहो ई चाहे थो त मूंसां गॾु हुजे पुलिस खां बचो रहंदो जहिड़े खां बि लेकिन इन जे लाइ खॾु बि खटींदो रहंदुसि इन सां गॾु रही करे। इहा ई इन्हनि जी पंहिंजी जेको आहे विच में चाल हली रही आहे ॿिन्ही धुरनि जी। ऐं शेर अली बि सोचे रहियो आहे लॻो पियो आहे भावल बि वक़्तु पंहिंजी जाइ ते लेकिन दरिया खान खे सिंधु मिलंदी 2-3 किस्तनि जे अंदरि जॾहिं छॾाए वेंदा पोइ दरिया खान जी शादी थी वेंदी आराम सां थी वेंदी ऐं वक़्त जा ख्वाब सपना निभागो वापसी में फायरिंग करे इन्हनि खे ज़ख़्मी कंदो या वरी पंहिंजे चाचे खे मारे मूंसा जे मथां इल्ज़ाम हणंदो ऐं मिल्कियत ते कब्ज़ो कंदो। छा अचण वारी किस्त में नवाब खान कहिड़ी चाल खेॾंदो ऐं कहिड़ी चाल हुन सोची आहे ऐं सिजावल खान शेर अली जे लाइ कहिड़ो फाहो ठाहियो आहे या सिजावल खान खे हाणे अचण वारी किस्तनि में भावल पूरो कंदो या वक़्त जी शादी सिंधु सां थी वेंदी। जी हाँ दोस्तो वॾियूं अपडेटां तव्हां सां शेयर कंदासीं इन नंढड़े वीडियो में। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो तव्हांखे इन खे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। जी तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो त तव्हांखां अॼु वॾियूं अपडेटां मिस थी वेंदियूं। हिन नंढड़े वीडियो में वॾी अपडेट हलूं था दोस्तो पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरीं ॻाल्हि त भावल उठ छॾे ई कान थो सिंधु खे ज़िद ते अड़ियो बीठो आहे त वक़्त सां मां तुंहिंजी शादी करायां लेकिन सिंधु शादी नथी करणु चाहे। वक़्तु अॻे ई ख़ुशि थियो वरितो आहे लाऊं लाहिण जे लाइ त मां बि को शादी कयां त ऐं को घरवारी वारो थियां लेकिन हुनजो इहो ख्वाबु चिकना चूर तॾहिं थी वेंदो जॾहिं हाणे मूंसा खे हिननि मोटाए छॾियो ऐं मूंसा जी इज़त न कई ऐं मूंसा खे इहा ई दिलि में कावड़ आहे त मां भावल जो साथ ॾिनो लेकिन भावल मूंखे बदिले में हाणे मोटाए छॾियईं ऐं सिंधु खे वापसि न कयईं ऐं इहो ई मूंसा खे जेको आहे गुस्सो ऐं इहो ई भावल खे मराईंदो गुस्सो। छाजे करे दरिया खान सां मीटिंग करे छॾी आहे मूंसा ऐं दरिया खान पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियूं मूंसा वारियूं जेको हमिलो वग़ैरह थियो नवाब खान करायो
हाणे दरिया ख़ान खे पंहिंजी माई सिंधू जी लॻाइल आहे त मुंहिंजी मंग मोटे इज़त मोटे। ऐं मूंसां इहा ॻाल्हि कई त बाबा नेक्स्ट एपिसोड में जेका अचण वारी में इहा थींदी त मां ॻोल्हियां त चाचे भावर सिंधू खे रखियो किथे आहे। ऐं दरिया ख़ान इहा ॻाल्हि कई त बाबा तूं उतां जो आहे, तोखे घणी ख़बर आहे त कहिड़े कहिड़े जॻह ते हू रखी सघे थो। ऐं इहा ॻाल्हि कंदो मूंसां त बख़्त शैतान गॾाए थी सघे थो त नवाब ख़ान जे कंहिं जॻह में रखियो हुजनि, छाजे करे बख़्त नवाब ख़ान सां मिलियल आहे इहा भावल खे ख़बर न आहे। ऐं इन हिसाब सां जेको आहे मूंसां जांच लहंदो ऐं थी सघे थो त इहा जांच नवाब ख़ान बख़्त ऐं नवाब ख़ान पाण मूंसां ताईं पुॼाइनि। जीअं मूंसां अचे या दरिया ख़ान ताईं पुॼाईंदा, जीअं दरिया ख़ान अचे त उन खे लिटायूं ऐं ॻोल्हण जे ज़रिए बि इहा ख़बर पाण पुॼाए सघनि था त बाबा सिंधू हिन जाइ ते आहे ऐं उते हू जाल विछाए सघनि था हिकिड़ो जार, जीअं इन्हनि खे फसायूं। ऐं मूंसां अॻे ई सम्झी वेंदो, लेकिन इहो नवाब ख़ान तयारी में आहे त दरिया ख़ान खे लिटायां भावल ख़ान जे हथां। ऐं भावल खे ख़बर ॾेई छॾींदा त दरिया ख़ान अचे थो ऐं दरिया ख़ान खे चवंदा त फलाणी जाइ ते वञ त हीअं थी मूंसां खे, मतिलबु अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी कहाणी ठाहे रहिया आहिनि। ईअं अचण वारनि किस्तनि में थी सघे थो। ऐं इन हिसाब सां जॾहिं इहो मूंसां 2-3 किस्तां लॻंदियूं दोस्तो सिंधू खे छॾाइण में, मत अॻी किस्त तव्हां सम्झो मूंसां जॾहिं इहा पकी जांच लही वेंदो त पोइ सिंधू खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो। ऐं सिंधू खे जॾहिं हुन छॾाए वरितो त पोइ बख़्त जा चिकना चूर थी वेंदा सपना जेका उन ॾिठा आहिनि। ऐं अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वाटा मिलंदा। ॿी तरफ़ हलूं था जिते शेर अली ऐं जेको आहे नवाब ख़ान जे चवण ते सिजावल सां करण वारो आहे टाकरो जहिड़े जो। ऐं सिजावल खे ख़बर पइजी चुकी आहे, उहो वरी पुलिस यानी कानून जे ज़रिए शेर अली जी ॻिची में फंदो विझणु चाहे थो। इहो ॿिन्ही जी पंहिंजी कोशिशि हली रही आहे, लेकिन इहे पुलिस जे हिसाब सां त सिजावल ॾाढो आहे, शेर अली त नवाब ख़ान जे माण्हुनि जे ज़ोर ते नवाब ख़ान जे ज़ोर ते ॾाढो आहे। इन्हनि जो बि टकराउ तमामु जल्द पाण में थींदो ऐं इहे बि ताक़त हिक ॿिए ते आज़माईंदा। ऐं ॿी तरफ़ जेको आहे दोस्तो भावल फ़िलहालु हेॾे होॾे कोन थींदो ऐं मरदो बि कोन। भावल जेको आहे इहो उठ आख़िर ताईं हूंदो, छाजे करे त डायरेक्टर जे हिसाब सां गॾु भावल ई आहे। इन जो किरदारु जल्दी एॾो ख़तमु नाहे थियण वारो। ऐं ॿी तरफ़ त मूंसां हाणे दरिया ख़ान सां गॾिजी चुको आहे, लेकिन नवाब ख़ान जा बि पेर तमामु जल्द मूंसां कढंदो। ऐं नवाब ख़ान खे पोइ ख़बर पवंदी जॾहिं टिकण वारो उनखे धकु लॻंदो, छाजे करे नवाब ख़ान खे मूंसां चई चुको आहे त बाबा जेको बख़्त आहे उहो मूंखे ख़बर आहे तोसां ॿधल आहे, गद्दार आहे, मां ई शइ खे ॼाणा थो। ऐं नवाब ख़ान मञी चुको आहे हुन मूंसां जे अॻियां त वाक़ई वॾो शातिर माण्हू तूं सम्झी वियो आहे त बख़्त मूंसां मिलियल आहे, वाक़ई मिलियल आहे। पोइ मूंसां खे त इन शइ जी चाल जी ख़बर आहे त बख़्त यानी जेका गेम खेॾंदो त नवाब ख़ान जे चवण ते खेॾंदो ऐं मूंसां नवाब ख़ान सां गॾु रहे उथे वेहे थो त उहा चाल उहो सम्झी वेंदो त बख़्त जेकी चाल खेॾंदो त नवाब ख़ान जे चवण ते, ऐं नवाब ख़ान जेका मूंसां खे ॻाल्हि कंदो उहा बख़्त खे वरी ॿी ॻाल्हि कंदो ऐं मूंसां तॾहिं इहा गेम इन्हनि जी सम्झी ईंदो ऐं इन सां पोइ थी वेंदो वहेल। ऐं इहा ई शइ नवाब ख़ान खे मराईंदी। नवाब ख़ान खे इहा ख़बर बि आहे त मूंसां मुंहिंजो सॼाइण न आहे, पोइ बि हू कमु वठण जे लाइ मूंसां हथु मिलायूं वठे थो। जीअं मां मूंसां खां हथु पटींदुमि, थी सघे थो दुश्मन सां मिली सुभाणे मूंखे लिटाइण में देरि ई न कंदो। इन जे करे भली मुंहिंजो दुश्मन आहे मूंसां गॾु आहे त लेकिन कुझु ख़तरो घटि आहे। इन जे करे हू मूंसां जे मथां नवाब ख़ान हथु रखी वेठो आहे, लेकिन मूंसां त इहो ई चाहे थो त मूंसां गॾु हुजे, पुलिस खां बचो रहंदो जहिड़े खां बि, लेकिन इन जे लाइ खॾु बि खटरींदो रहंदुसि इन सां गॾु रही करे। इहा ई इन्हनि जी पंहिंजी जेको आहे विच में चाल हली रही आहे ॿिन्ही धुरनि जी। ऐं शेर अली बि सोचे रहियो आहे, लॻो पियो आहे, भावल बि बख़्त पंहिंजी जाइ ते, लेकिन दरिया ख़ान खे सिंधू मिलंदी 2-3 किस्तनि जे अंदरि जॾहिं छॾाए वेंदा, पोइ दरिया ख़ान जी शादी थी वेंदी, आराम सां थी वेंदी ऐं बख़्त जा ख़्वाब सपना चिकना चूर थी वेंदा। अचण वारे एपिसोड में इहे तव्हां ॾिसंदो। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, जे तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर कंदा, बेल आइकन खे बि ऑल ते कंदा, इन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, लाइक करणु फ्री आहे ऐं कमेंट बि सुठा कंदा। मिलंदासीं ॿी किस्त में, असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।